इंतहाई ॾुखंदड़ ख़बर आहे अवांखे ॾींदा हलूं घोटकी मां मैसूर स्टाफ वटि ट्रालर जे टकर में ॿ सगा ॿाहिरि फौत थी विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर आहे घोटकी मां महेसरो स्टाफ वटि ट्रॉलर जे टकर में ॿ सगा भाइर फौत थी विया आहिनि। फौतियुनि में अब्दुल हमीद अबड़ो ऐं अब्दुल मजीद शामिल आहिनि। लाश अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे घोटकी में महेसरो स्टाफ वटि ट्रॉलर जे टकर में ॿ सगा भाइर फौत थी विया। फौतियुनि में अब्दुल हमीद अबड़ो ऐं अब्दुल मजीद शामिल आहिनि। लाश अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया घोटकी जे मैसूर स्टाफ वटि ट्रालर जे टकर में ॿ सगा ॿाहिरि फौत थी विया आहिनि। फौतुनि में अब्दुल हमीद अबड़ो ऐं अब्दुल मजीद अबड़ो शामिल आहिनि। फौतुनि जा लाश अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। घोटकी में महेसरो स्टाफ वटि ट्रॉलर जे टकर में ॿ सगा भाइर फौत थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं घोटकी मां आवाज़ जे रिपोर्टर मुश्ताक लगारी खां। मुश्ताक, कहिड़ा तफ़सील आहिनि? अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे घोटकी में। जी, घोटकी में एक अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो जंहिंमें ॿ सगा भाइर जेके ट्रालर हेठां अची जेके फौत थी विया आहिनि। घोटकी वेझो मैसूर बस स्टॉप वटि मोटरसाइकिल सवार ॿ सगा भाइर ट्रालर हेठां अची चिपाटी फौत थी विया आहिनि। ॻोठ अतरपुर जा रहवासी ॿ सगा भाइर 13 सालनि जो अब्दुल हमीद अबड़ो ऐं 9 सालनि जो अब्दुल मजीद अबड़ो मैसूर शहर खां ईद जा कपिड़ा खणी मोटरसाइकिल ते ॻोठ अतरपुर पंहिंजे घर वञी रहिया था। मैसूर बस स्टॉप वटि जेको आहे ट्रालर हेठां अची चिपाटी फौत थी विया आहिनि, जंहिंखे जेको आहे बी सेक्शन पुलिस अस्पताल घोटकी पहुचायो। जंहिं बाद जेके ॿिन्ही मासूम भाइरनि जा लाश जॾहिं ॻोठ अतरपुर पहुता त उते ॻोठ में कोराम अची वियो आहे। होॾां जेको बी सेक्शन पुलिस ट्रालर खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे, जॾहिं त ट्रालर ड्राइवर जेको आहे फरार थियण में कामयाब थी वियो आहे। हिन वक़्तु मां ॿुधाईंदो त जेका आहे ईद में वॾी प्यार जेका ॿई ॿाहिरि जेका ॻोठ अतरपुर खां जेको मैसूर वञी करे कई था कपिड़ा खणी वापसि अची रहिया था त ओचितो जेको ट्रालर सां टकर थी वियो जंहिंजे। ठीकु आहे मुश्ताक, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां गॾु करण लाइ।